अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अमीरी सी रहा है टीवी न्यूज़ माया खदीजा फातिमा नजर विजन तहमल जी अपडेट थी। नाज़रीन घारो का बाबर नाशवानी जी रिपोर्ट मौजूद टाउन कमेटी घारो जी मुलाजमन पारा पघार न मिलण खिलाफ टाउन कमेटी में टाउन ऑफिसर जे ऑफिस अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। टाउन कमेटी घारो में मुलाजमन पारा पघार न मिलण खिलाफ हशम जोके जी अॻवानी में टाउन कमेटी जे मुलाजमन एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौके ते हशम जोके साफ़ नारो दाहिने चयो तो गुज़िरियल 2 महीननि खां पघार न मिलण करे फाका कशी करण ते मजबूर आहियूं। ईद जे मौके ते पघार ॾिनी वई चए कि 2 महीना गुज़री विया आहिनि, हाणे असां फाका कशी करण ते मजबूर आहियूं। इन वधीक चयो त रिटायर्ड मुलाज़मन खे पेंशन वारनि मुलाज़मन खे पिण पेंशन लाइ रोलियो पियो वञे। इन्हनि तक जे एमपीए ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त खेनि जल्द खां जल्द पघार ॾियारी वञे, जीअं असां बचा फाका कशी खां बची सघूं।